अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो गाज़ी वज़ीर। असां ॻाल्हि कंदासीं थर सहराए थर जी। ऐं थर में हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसंदासीं त 175 अरब टन जेके कोयले जा ज़ख़ीरा आहिनि उहे मौजूदु आहिनि। त थर टोटल 13 ब्लाकनि में तक़सीम थियल आहे। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु ॿिनि ब्लाकनि ते कमु हले पियो, जंहिंमें ब्लाक 2 आहे ऐं ब्लाक 1 आहे, उन ते हले पियो। उन सां गॾु जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त ब्लाक 5 जिते UCG अंडरग्राउंड गैसिफिकेशन वारो प्रोजेक्ट शुरू थियो 2009 में, उन वक़्तु जॾहिं पीपल्स पार्टी जी जॾहिं हुकूमत हुई त हिन ते जेका कमु शुरू थियो, बाक़ाइदा जेका UCG प्रोजेक्ट ते कमु शुरू थियण खां पोइ उते पावर प्लांट्स लॻा। पावर प्लांट्स लॻण सां गॾोगॾु उते हैवी जेका मशीनरी उते उहा लथल आहे। उन सां गॾोगॾु उते वॾियूं जेके कैंपूं क़ाइमु कयूं वियूं, उते रिहाइश जे लाइ कॉलोनियूं आहिनि उहे क़ाइमु कयूं। मतलब मुकमल हिकिड़ी जेकॾहिं उते हली ॾिसंदासीं UCG प्रोजेक्ट विज़िट कंदासीं, असां तव्हांखे फुटेज बि ॾेखारे रहिया आहियूं। इहे जेके फुटेज तव्हां ॾिसो पिया, ही UCG प्रोजेक्ट जे हुन पावर प्लांट्स आहिनि, ॿिया जेके मुख़्तलिफ़ कॉलोनियूं आहिनि ऐं गैसिफिकेशन जे लाइ जेके लाइनूं विछायूं आहिनि, उन जा ही जेके मुकमल फुटेज आहिनि। त उन वक़्तनि ते पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका से वज़ीर अज़म जेको राजा परवेज़ अशरफ हुयो, उहो बि दौरे ते पहुतल हुयो उते। ऐं उन्हनि वक़्तु ऐलान कयो त हिन साॻी मनसूबे में 1000 जेका मेगावाट बिजली उहा पैदा कई वेंदी। ऐं हीउ UCG वारो जेको प्रोजेक्ट आहे इहो 100 सालनि ताईं जेका से मुल्क खे बिजली जेका से उहा फ्राहम कंदो। त हलंदे हलंदे हिन प्रोजेक्ट खे काफ़ी अर्सो थियो। हिन ते अरबें रुपया जेका ख़र्च कया विया। त जेकॾहिं उते पाण ॾिसंदासीं, तव्हां फुटेजनि में ॾिसी सघो था त हिकिड़ो शहर ठहियलु आहे उते। शहर यानी तव्हां जेकॾहिं इस्लामाबाद सिटी में जेकॾहिं का अहिड़ो शहर ॾिसंदो या हिकिड़ो नंढो मॉडल जेके शहर आहे उते ठहियलु आहे। त शहर जो मक़सदु आहे त प्रोजेक्ट जॾहिं कमु थियो त उते वॾे तइदाद में उते गाॾियूं उते लाथियूं वियूं। उते उनजी मैनेजमेंट जा जेके ऑफिसर उन्हनि खे उते हायर कयो वियो। उन सां गॾोगॾु उते रिग जेके मशीनूं आहिनि, हिकिड़ी रिग मशीन जेका 38 करोड़ रुपयनि जी आहे, उहे जेकॾहिं तव्हां 3 खां 5 किलोमीटर ताईं जेकॾहिं ज़मीन जे अंदरां हणंदो त जीअं कराची जूं पुलूं ठहियल आहिनि उन हेठां क्रॉस कयो त हू थी वेंदी। त एतिरी उहा त उते बोरिंग कई वई। बोरिंग जे एवज़ में उहो प्रोजेक्ट जेका से आहे उनखे स्टार्ट कयो वियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वॾियूं दवाऊं कयूं वियूं। इहो प्रोजेक्ट डॉक्टर समरमंद मुबारक जे हवाले हुयो, जेको पाकिस्तान जो मशहूरु जेका साइंसदान आहे। त उनखे ई ॾिनो वियो, अरबें रुपया ख़र्च कया विया। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दवाऊं कयूं। कंहिं वक़्तु ते 10 मेगावाट बिजली तयारु कई, कंहिं वटि दवाऊं कयूं त 5 मेगावाट बिजली पैदा कई वई। त इहे उनजा जश्न पे मल्हाया विया। इहो सॼो कुझु कयो वियो। ऐं उन खां पोइ जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज शुरू थिया ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बि बंदि थियूं। ऐं जेका UCG जेका इंतिज़ामिया आहे उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो दावाऊं कयूं त असांखे पैसा ॾियो त असां प्लांट हलाए ॾींदासीं। पर वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई, उन्हनि जेका से हिन प्रोजेक्ट खे बंदि करण जी जेको से ऐलान कयो त हीउ प्रोजेक्ट को फ़ाइदो नथो ॾिए ऐं हिन प्रोजेक्ट ते जेके लागू थियल जेके ख़र्च आहे उहे जेका से ज़ाया वञे पियो। त उन्हनि बंदि कयो। उते एहसन इक़बाल जेका हिननि जो वफ़ाक़ी वज़ीर हुयो उन कई। त मक़सदु त हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू थियो, उन ते अरबें रुपया लॻा। हिन वक़्तु जेकॾहिं सूरत हाल असां ॾिसंदासीं त हीउ प्रोजेक्ट 2 सालनि खां मुकमल तौर ते बंदि आहे। ऐं हू समूरी जेका मशीनूं आहिनि ऐं प्लांट सॼो आहे उहो मशीनरी जे क़ब्रिस्तान में तब्दील थियल आहे। अरबें रुपयनि जी उते मशीनरी लॻल आहे, जंहिंजो को वारिस थियण जे लाइ तयारु न आहे। सिंध हुकूमत वारसी नथी करे, वफ़ाक़ी हुकूमत वारसी नथी करे। 400 खां मथे उते मुलाज़िम जेके लॻल आहिनि, उन में वॾो तइदाद जेके थरी जेके मुलाज़िम आहिनि, सिंधी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जो आहे। उनमें इंजीनियर आहिनि, पढ़िया लिखिया जेके नौजवान हुआ जिते उन्हनि उन प्रोजेक्ट खे हलाए वियो, उन्हनि खे बेरोज़गार कयो वियो। उन खां पोइ उन्हनि मुलाज़िमनि कराची, हैदराबाद ऐं उनखां पोइ प्रेस क्लब इस्लाम को ॾाढो मुसलसिल हिकिड़ो डिघो एहतिजाज कयो। एहतिजाज जे दौरान ताज़ो जेको गुज़िरियल साल जेका सूबाई वज़ीर आहे तवानाई वारो इम्तियाज़ शेख, उहो बि पहुतो। उन्हनि वाइदा कया त असां तव्हांखे पघारूं ॾींदासीं ऐं हिन प्रोजेक्ट खे वरी हलाइण जी कोशिशि कंदासीं। त जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त हीउ अरबें रुपया ख़र्च थियो। हीउ प्रोजेक्ट मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे। हिन वक़्तु मशीनरी जे क़ब्रिस्तान में तब्दील थियल आहे। 400 जेके मुलाज़िम आहिनि उहे बेरोज़गार थी विया आहिनि। उन्हनि खे को रोज़गार नथो मिले, उन्हनि जूं पघारूं बंदि पियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहो कंदासीं त जेकॾहिं हीउ प्रोजेक्ट टेम्परेरी तौर ते जेकॾहिं हलाइण जी कोशिशि कई वई त हेतिरा अरबें रुपया उन ते छो सीड़प कई वई ऐं हीअ जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे रखियो वियो। ऐं उन खां पोइ जॾहिं हीउ प्रोजेक्ट जेकॾहिं नाकाम थी वियो आहे त उनजा कहिड़ा सबब आहिनि। सुप्रीम कोर्ट में हिन जी मुकमल जेका से जांच हले पई, केस सुप्रीम कोर्ट में वियल आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जी जेका से लापरवाही जे करे हीउ जेका प्रोजेक्ट आहे इहो हिन वक़्तु मशीनरी जे क़ब्रिस्तान में तब्दील थियल आहे। उते
अरबे रुपयनि जो जेको मशीनरी तबाह थिए पई, गाॾियूं उते तबाह थियनि पियूं, उते पेट्रोल पंप ठहियल आहिनि उहो तबाह थी वियो, उते जेके कॉलोनियूं ठहियल आहिनि उन्हनि में AC बेड हाई लेवल जूं जेके असे उते सुठियूं हिकिड़ियूं कॉलोनियूं ठहियल आहिनि उहे सभु तबाह थी विया आहिनि। मुलाज़िम जेके सरापा एहतिजाज आहिनि, मुलाज़िम दावूं कनि पिया त हीउ प्रोजेक्ट असांजे हवाले जेकॾहिं कयो वञे त असां प्रोजेक्ट खे हलाइण जे लाइ तयारु आहियूं, असां प्रोजेक्ट हलाए तव्हांखे बिजली पैदा करे ॾेई सघूं था, पर छो हीउ प्रोजेक्ट नाकाम थियो आहे, पर हिन जी को जांच नथी थिए ऐं हिन ते लॻल जेके अरबे रुपया आहिनि उहो ज़ाया छो थिया, इन में जेका हाई लेवल जी जेका करप्शन थिए उनजो ज़िम्मेवारु केरु आहे, त माण्हुनि खे ॿुधायो वञे, हितां जी आवाम खे ॿुधायो वञे त हीउ प्रोजेक्ट नाकाम छो थियो आहे, हिते अरबे रुपया जेके लॻा आहिनि उहे ज़ाया छो थिया आहिनि, ऐं जेकॾहिं उहे ज़ाया थिया आहिनि त छाजे करे थिया आहिनि। हिन प्रोजेक्ट ते जेके अरबे रुपया आवाम जा लॻाया विया आहिनि उनजी जांच थियणु खपे ऐं हिन में जेके मुलवस जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे कानून जे कटेड़े में आणे आवाम जे साम्हूं आणे उन्हनि जो एहतिसाब कयो वञे त हिन प्रोजेक्ट ते पाकिस्तान जो हेॾो वॾो पैसो ज़ाया छो कयो वियो। गैसिफिकेशन वारो प्रोजेक्ट जेकॾहिं नाकाम थी वियो आहे त हुते जेके कॉलोनियूं ठहियल आहिनि उन्हनि खे कंहिं अस्पताल में तब्दील करे सघिजे थो, कंहिं सुठी स्कूल में तब्दील करे सघिजे थो। हीअ जेके मुलाज़िम जेके उते कमु कनि पिया हिन वक़्तु बेरोज़गार बणियल आहिनि, उन्हनि जी वारसी केरु कंदो, उन्हनि खे ॿिए कंहिं प्रोजेक्ट में शिफ्ट कयो वञे, उन्हनि खे रोज़गार ते लॻायो वञे त 400 जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जा घर भाती, उन्हनि जा जेके ख़ानदान जेके बुखूं कटण ते मजबूर आहिनि, हू पढ़िया लिखिया इंजीनियर टाइप जा जेके नौजवान आहिनि उहे रोडनि ते दरबदर आहिनि, उन्हनि जी केरु दांह ॿुधण जे लाइ तयारु न आहे। त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खे घुरिजे त प्रोजेक्ट जो हिकु भेरो ॿीहर माइनो कयो वञे ऐं हिकिड़ी जेका से माहिरनि जी टीम आंदी वञे त हीउ प्रोजेक्ट हिन में किथे फॉल्ट थियो, हीउ छो बंदि थियो। अच्छा, जेकॾहिं प्रोजेक्ट मुकमल तौरु नाकाम बि थी वियो आहे त हीअ हेॾी वॾी मशीनरी केॾांहुं वेंदी। असां इहो ॿुधो आहे त उहा मशीनरी चोरी थिए पई, माण्हू उनखे मशीनरी खे खयूं पिया वञनि, माण्हू क़ीमती शयूं आहिनि उन्हनि खे चोरी पिया कनि, छो त उते केरु उन प्रोजेक्ट जी वारसी करण जे लाइ तयारु न आहे। त हेॾो वॾो प्रोजेक्ट आहे, अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट आहे, हिते जेकॾहिं उते का मॉडल स्कूल ठाही वञे, उते मॉडल का अस्पताल ठाही वञे त आसपास एरिया जा जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जे लाइ वरी सहूलियत पैदा थी सघे थी। पाकिस्तान जी सॼी हिन आवाम जो थर जी हिन आवाम जो जेको ख़र्चु कयल पैसो आहे उहो बि ज़ाया न थिए। हिन प्रोजेक्ट जी मुकमल जेकॾहिं जांच कई वञे त मुलाज़िम हिन वक़्तु सरापा एहतिजाज आहिनि उहे मुसलसिल असांखे फ़ोनूं कनि पिया त असांजी सार लधी वञे, हुकूमत असां सां सहकार करण जे लाइ तयारु न आहे, त हू अॼु बि ऐलान कनि पिया त हीउ प्रोजेक्ट असांजे हवाले करे पैसा असांखे जेकॾहिं ॾिना वञनि त हिन प्रोजेक्ट मां असां बिजली पैदा करे थर खे रोशन करे सघूं था, सिंध खे रोशन करे सघूं था, पाकिस्तान खे रोशन करे सघूं था। प्रोजेक्ट नाकाम मुलाज़िम चवनि था त नाकाम न आहे ऐं हीउ प्रोजेक्ट मुकमल तौरु कामयाबु आहे। जेकॾहिं हिन ते सिंध हुकूमत सुठो ध्यानु ॾिए, वफ़ाक़ी हुकूमत हिन ते ध्यानु ॾिए, हिन ते जेका टीम विहारे हिन जी जांच करे जेकॾहिं मंज़र आम ते आंदो वञे त हिन प्रोजेक्ट खे हलाए असां जेका वधीक बिजली आहे उहो पैदा करे सघूं था। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत गॾिजी हिन प्रोजेक्ट ते ध्यानु ॾियणु खपे। अरबे रुपयनि जो हीउ प्रोजेक्ट जेका तबाह आहे, लावारसी हालत में पियो आहे, त ख़ुदारा हिन प्रोजेक्ट ते बि ध्यानु ॾियो, हिन प्रोजेक्ट में जेका करप्शन थी आहे उनजी बि जांच कई वञे। मुलाज़िम जेके दावूं कनि पिया, जेके सरापा एहतिजाज बणियल आहिनि, एहतिजाज कनि पिया, उन्हनि जूं रहियल पघारूं बि ॾिनियूं वञनि। उन्हनि खे जेकॾहिं हिन प्रोजेक्ट में नथो लॻायो वञे त उनखे ॿिए कंहिं प्रोजेक्ट में उन्हनि खे सेट कयो वञे त जीअं उन्हनि जी जेका घरनि जा चुल्ह जेके उजामियल आहिनि उहे चुल्ह ॿरी सघनि, उन्हनि जा मैसूम बचा जेके बुखूं काटनि पिया उहे बुखूं न काटनि। इन सां गॾोगॾु हीउ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश त हीउ वीडियो ॾिसण सां गॾोगॾु इन चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थर जा जेके अहम इशूज़ आहिनि उन्हनि ते बि पंहिंजूं रिपोर्टूं ठाहींदो रहंदो आहियां। थर जा मामला आहिनि, मसइला आहिनि, ऐं 15 खां 20 साल खां सहाफ़त कयां पियो। मुंहिंजो हिन चैनल आहे, उन में तव्हांजी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां सब्सक्राइब उमेद त सब्सक्राइब कंदा ऐं बेल जी घंटड़ी खे दॿाए उनखे बि आल कंदा ऐं मुंहिंजा मुसलसिल जेके वीडियोज़ आहिनि उहे ॾिसंदा त शुक्रगुज़ार गाज़ी वज़ीर खे ॾींदा।